कंडन सायूं सिंगरियूं पुसिया गाढ़ा गुल मथां वठूं मींहं जूं बूंदूं मोतियुनि तुल मिटीअ कहिड़ा मुल घोरी जिंद मली रतां। अस्सलाम वालेकुम मोज़िज़ मीन। कराची खां कश्मीर ताईं ऐं कींझर खां कारूं झर ताईं भिट धणीअ जे हिन भलारी भूअं में जित जित मुंहिंजे आवाज़ जा पंछी परवाज़ कनि पिया ऐं जिन जिन बाग़नि में मुंहिंजो आवाज़ कनायो पियो वञे उतां जे समूरनि साह सरीखनि दोस्तनि जी ख़िदमत में फेसबुक ते लाइव प्रोग्राम ख़ुशबू ख़्याल खणी आऊं हाज़िर ख़िदमत आहियां। अव्हां जो पंहिंजो उहो ई साॻी असदुल्ला हिंगूर जो। दोस्तो, अव्हां जा कहिड़ा हाल आहिनि? असांजी त हमेशह इहा ई दुआ आहे त सदाईं महकंदा मुरकंदा ऐं गुलनि जे जीअं टिड़ंदा रहो। शल बहारनि जे भाकुरनि में हुजो ऐं कॾहिं बि अव्हां जी मुर्क मेरी न थिए। शल अव्हां जे चपनि जे कपनि ते मुर्कनि जा मोरिया रक़्स कंदा रहनि। सदा ख़ुशि आबाद हुजो। दोस्तो, अव्हां बि जेकॾहिं असांजे अॼोके प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियो था या अव्हां जो मवाद शामिलु कराइणु चाहियो था त जल्दी पंहिंजो नालो ऐं जंहिं बि माग खां असांखे कनायो पिया उतां जो नालो कमेंट में लिखंदा त जीअं असां अव्हां खे प्रोग्राम में शामिलु करे सघूं। सामिन, सिंध जे सुरीले शाइर बहितरीन कवि साईं सरदार अली शाह जो नज़म जेको प्रोग्राम जे हिन मोड़ ते अव्हां जे नज़र करियूं था। कुझु शेर लिखणु घुरिजनि, कुझु प्यार करणु घुरिजे। को पहर हयातीअ जे खीसे मां कजे चोरी। दरिया जे किनारे ते का देर वञी थोरो लहरनि जूं ॿुधी लातियूं लहरनि सां कजनि बातियूं। का ॻाल्हि उञे मन जी दरिया सां सलणु घुरिजे। कुझु शेर लिखणु घुरिजनि, कुझु प्यार करणु घुरिजे। को पहर हयातीअ जो झंगलनि में वञी घुमिजे ऐं दिलि जी टारीअ तां के पल पखियुनि जहिड़ा बेचैन हवा वांगुरु चंचल अखियुनि जहिड़ा पल पल था उॾनि जेकर पल पल ई उॾणु घुरिजनि। कुझु शेर लिखणु घुरिजनि, कुझु प्यार करणु घुरिजे। कुझु शेर लिखणु घुरिजनि। को पहर हयातीअ जो सहरा सां वञी मिलिजे। वारीअ जे विछाणे रात वञी रहिजे। भिट भिट जे सीने में को राज़ वञी रखिजे। कुझु मेघ मुंदूं ॾेई का प्यास वठणु घुरिजे। कुझु प्यार करणु घुरिजे। कुझु शेर लिखणु घुरिजनि। को पहर हयातीअ जो ख़ुदि ॾांहुं बि वरणु घुरिजे। पे केरु रुलियो मूं में मां कंहिं सां मिलियो आहियां। हू केरु रुनो मूं में मां कंहिं सां खिलियो आहियां। खे ॾिसणु घुरिजे। कुझु ख़ुदि खां पुछणु घुरिजे। कुझु प्यार करणु घुरिजे। कुझु शेर लिखणु घुरिजनि। कुझु शेर लिखणु घुरिजनि। जी आसामीन,
साईं सरदार अली शाह जो नज़म अव्हां जे नज़र कयोसीं। अॼोके प्रोग्राम में असां सां शामिल थी चुका उन्हनि दोस्तनि जा नाला असां यादि कंदासीं। अब्दुल हकीम रोंजा छोर खां असांजो प्रोग्राम अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। हसन अली मीरनि जे शहर मिरपुर खां प्रोग्राम ॿुधे पियो। प्यारा भाउ अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। ओम प्रकाश मांधानी ॻोठ अरनरो खां ओम प्रकाश मांधानी अव्हां जा वॾावड़। मुकेश कुमार अंदाणी सिंहार नांगड़ खां मुकेश अव्हां जा बि वॾावड़। चमनलाल मेघवाड़ मामा हैंडीक्राफ्ट्स मिठी खां प्यारा अव्हां मिठीअ खां कंदा आहियो पिया। अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। मीर मुमताज़ अली असांजो प्रोग्राम पसंदि करे पियो। अव्हां जा वॾावड़। मोहब्बत परमार कॉलोनी मिठी खां असांजो प्रोग्राम कंदा पियो। मोहब्बत अव्हां जा वॾावड़। साहिल मानवाणी नामैलूम खां असांजो प्रोग्राम पसंदि करे पियो। साहिल अव्हां जा वॾावड़। अशोक कुमार अनबाणी ॻोठ पाबूहर खां असांजो प्रोग्राम ॿुधे पियो। अव्हां जा वॾावड़। अब्दुल समद नोड़ी अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। गुनेश कुमार ॻोठ टाबो मेघवाड़ खां असांजो गुनेश अव्हां जा वॾावड़। कराचीअ खां दौलतराम जानी केसराणी असांजो प्रोग्राम ॿुधे पियो। अव्हां जा वॾावड़। मिस्टर दिलीप कुमार असांखे उमाणियो। शाइरीअ जो हिकिड़ो आइटम जेको प्रोग्राम में शामिल कंदासीं। जिगर जान जलायो त छा थियो अव्हां जे भुलायो त छा थियो। असीं रोज़ जियूं मरूं था असांखे रुलायो त छा थियो। कंडनि जे अड़ांगनि रस्तनि ते दर्द हथ मिलायो त छा थियो। हयाती ज़हर थियो ते मारे हयाती ज़हर थियो थी मारे रुआड़े खिलायो त छा थियो। उमिरि हाण गुज़री वई आहे ख़ुदा जे गिरायो त छा थियो। वफ़ा जा वचन अधूरा सभ जे सूरनि सतायो त छा थियो। मोहम्मद मंसूर टंडोल जान मोहम्मद खां असांजो प्रोग्राम ॿुधे पियो। अव्हां जा वॾावड़। मिरपुर ख़ास खां हसन अली उमाणियो। मूं जियां मूंखे दिलबर अध रात जो सारे त ॾिस सुॾकी सुॾकी नीर नेणनि मां कॾहिं हारे त ॾिस। हसन तोखे बॾिनो नाज़ बेशक कर ख़ुशि गुज़ारण ॾोह नाहे पर दर्दनि में हिकु राति बो वांगे गुज़ारे त ॾिस। ॻोठ ॼामन समूह खां मुराद अली समूह असांजो प्रोग्राम कंदा पियो। अव्हां जा वॾावड़। थरकोर ब्लाक 2 खां अब्दुल समद उमाणियो। दर्स दादन जो नज़म जेको अव्हां जे नज़र करियूं था। पुछाऊं न कर कास ॿिए जे ककर खां पुछाऊं न कर कास ॿिए जे ककर खां अञा कोन आहे वुठो वॾ फड़ो को टिड़िया कोन आहिनि अञा थर में गुलड़ा। टिड़िया कोन
आहिनि अञा थर में गुलड़ा कयो नाच नाहे अञा कोई मोरन। खिसा खेट सारा लताड़े हली वई वणनि खां बि विसरी वयूं हेल छाऊं अञा कोन पातियूं अकनि के फुलियूं हिन। छणी ॿूह वारी वियासे त ॿूटा वेई सोग साड़ी गुलाबनि चमन ना वयूं थूहरनि जूं क़तल थी सदाऊं। इहे पोपटनि जे परनि जूं कहाणियूं पढ़ी कुर्ब वारियूं कवेलियूं थियूं सुॾकनि कारूं झरते कोयल नथी का तंवारे नकी हाण भंभलजी बहारनि नकी हाणे भुलिजी बहारूं अचनि थियूं नकी चंड आहे ॾिनूं आसरो को लुसाटियो लकनि ना वरी छा छिरे खे उमरकोट ते हवाइनि जो इश्क पयो तेज़ तड़के में तड़पे मोराणो ॾुखनि जो ॾुखायल अॻे ॾीपलो आ खणियो कंध वठी ॻोझोटे ते ॻोझा सिकी मारवीअ वारो वयो खूह आहे मयारूं न ॾे तूं अजायूं मिटीअ खे लथियूं बेवसीअ जूं भोॾे सर ते शामूं छॾियो आ विसारे चुमियुनि खे बचे लार अञा वाह वारी उॾाए पियो थो राणा सर खे आहे कयो सोक साणो दर्द वारा नंगर जे निगाहिनि में नाहे को झलको इहो दर्स दादन अथई हाल थर जो भले भालवा जे भिटनि खां पुछा कर हेमराज सिंह राजपूत प्रोग्राम में शामिल थी चुको अव्हां जा वॾा वॾ आसिफ अली रिंद अव्हां जा वॾा वॾ हेमराज सिंह राजपूत प्रोग्राम पसंद करे पियो कराची खां अव्हां जा वॾा वॾ दिलीप कुमार बदीन खां प्रोग्राम ॿुधे पियो अव्हां जा वॾा वॾ नजीबुल्ला ॾोट छाछरो उॾाणीअ खां अव्हां जा वॾा वॾ नूरदीन प्रोग्राम पसंद करे पियो अव्हां जा वॾा वॾ हसन नोहड़ी इस्लामकोट खां प्रोग्राम ॿुधे पियो अव्हां जा वॾा वॾ बशीर अहमद लंजो भोजासर खां प्रोग्राम ॿुधे पियो अव्हां जा वॾा वॾ मिठा खान नोहड़ी चोटियारे खां प्रोग्राम ॿुधे पियो अव्हां जा वॾा वॾ हेमराज सिंह राजपूत उमाड़ियो तोखे पंहिंजो भायां मां तोसां नीह लॻायां मां तो चयो ईंदुसि मां ॾींहं उन खां राहूं रोज़ निहारियां मां तुंहिंजे दर्शन लाइ दिलबर जानी कंहिं त पखीअ वांगुरु वाझायां मां जो तुंहिंजे रूह खे राहत रसाए सो त गीत ग़ज़ल बेवस ॻायां मां रियाज़ अहमद थरकोर ब्लाक 2 खां रियाज़ कुंभार बशीर अहमद हिंगोर जो अव्हां ॿिन्हिनि जा वॾा वॾ शहर इस्लामकोट खां अली मुर्तज़ा मूसेपोटे पंहिंजी कहाणी उमाणी कींझर ढंढ ते वेही पाण केतिरो वक़्तु पथर खणी उन लहर में उछलाईंदा हुआसीं जंहिं लहर में पंहिंजो प्यार छोलियूं बणिजी लहरूं पींदा कंदो हो वेही हज़ारें ॻाल्हियूं करे वेंदा हुआसीं पर सुबुह जो सवेर निंड मां उथी सभु ॻाल्हियूं ईअं ज़हन जे मथाछरे तां ग़ाइब थी वेंदियूं हुयूं जीअं उहे लहरूं ग़ाइब थी वेंदियूं हुयूं जेके ढंढ जे भरिसां रोमांसे वक़्त में पाण ॾिसंदा हुआसीं वक़्तु केतिरो गुज़री वियो कीअं गुज़री वियो छो गुज़री वियो छा लाइ गुज़री वियो उन जो पतो नथो खे पियो ऐं न वरी मूंखे पर यादगिरियुनि जे वण खे धूणींदे जॾहिं पुराणे वक़्त खे ॾिसंदा आहियूं त उहो वक़्तु बि ईअं ई क़रीब लॻंदो आहे जीअं अॼु जो ॾींहुं लॻंदो आहे वक़्तु छा ॾिनो छा न ॾिनो उन जो पोता मेल पाण नथा करियूं छो त पोता मेल करण सां कुझु बि हासिलु नाहे थींदो ऐं हासिलात वारे हड़ ॾांहुं कंहिं बि अखि घुमाए कोन ॾिठो आहे मूं त चंड जे
मूं चंड लमन जे ख़ुशी हासिल करण बि छॾे ॾिनी आहे। बस के कहाणियूं लिखण लॻो आहियां जेके कहाणियूं तुंहिंजे मुंहिंजे प्यार ते मुश्तमिल आहिनि त वरी के विछड़ियल वजूदनि ते मुबनी आहिनि, के समाज जे कारन करतूतनि ते मुश्तमिल आहिनि त के वरी दरिंदा सिफ़त इंसान जे मबनी आहे। मूं सभु कुझु विसारे छॾियो आहे, मूं सभु कुझु विञाए छॾियो आहे, हासिल सिर्फ़ु कलम खे करे सघियो आहियां। ऐं पाण हिकु कहाणी बणिजी चुको आहियां ऐं हिकु अहिड़ो नाड़ी कहाणीकार बणिजी चुको आहियां जेको सिर्फ़ु हिकु ई मौज़ू जी चीर फाड़ कंदो रहंदो आहियां, हिकु ई मौज़ू कढंदो आहियां। उहो मौज़ू सिर्फ़ु तूं आहीं, उहो मौज़ू सिर्फ़ु तूं आहीं, उहा कहाणी सिर्फ़ु तूं आहीं ऐं उन कहाणीअ जो मुंड बि तूं आहीं त आख़िर बि तूं आहीं। मुंहिंजी कहाणीअ जी मंज़र कशी बि तूं आहीं, किरदार कशी बि तूं आहीं, मुंहिंजे कहाणीअ जे अॻाड़ बि तूं आहीं त पछाड़ बि तूं आहीं। हा मुंहिंजी कहाणीअ जो मुनाज़िर बि उहे जायूं आहिनि जिते प्यार जा पोपट पाण पंहिंजनि हथनि सां उॾारिया पाण प्यार कया हुआ, उते हणी नंढड़ा गुलड़ा नंढड़ा ॿूटड़ा उगे चुका आहिनि। मुंहिंजे कहाणीअ जो तूं ई महवर आहीं, अहम किरदार तूं आहीं ऐं आख़िर बि रहंदे ऐं मुंहिंजे हर कहाणीअ जी अर्पना तोखे कंदुसि ऐं कंदो रहंदुसि। लॻी वई लाड़ सां लहूं अव्हां खे ॿियो भला छा चऊं, सां लहूं अव्हां खे ॿियो भला छा चऊं, असांखे इश्क सारनि जीअं छंडे फुके छड़े थो पियो, अव्हां मुर्की मिली आख़िर हलिया विया ॻोठ पंहिंजे ॾे, असांजे ॻाल्हि जे गल तां अञा ॻोढ़ो ॻड़े थो पियो। सामिन प्रोग्राम जे हिन मोड़ ते ॿुधूं था हिकु मौसीक़े जो आइटम ऐं मौसीक़े जे आइटम खां पोइ वरी हाज़िर थियूं था। बहार जी उल्फत जे इज़हार जी, आई मुंद बहार जी उल्फत जे इज़हार जी, रंग बरंगी गुल खिला भंवर बेतहते। मोहम्मद हयात प्रोग्राम पसंदि करे पियो, अव्हां जा वॾा वड़। रोशन खेताणी गोदियार खां अव्हां जा वॾा वड़। ॻोठ नंकर पार्कर खां शाहिद अरबाब खोसो अव्हां जा वॾा वड़। नूरदीन नोड़ी कराची खां अव्हां जा वॾा वड़। रसूल बख्श ॾोट अव्हां जा वॾा वड़। गुल हसन अव्हां प्रोग्राम कंदा आहियो पिया, अव्हां जा वॾा वड़। रियाज़ अहमद थरकोल ब्लॉक 2 खां रियाज़ अहमद ऐं बशीर अहमद हिंगोर जे उमाणियो आकाश इंसारी जी शाइरी जेको अव्हां जे नज़र करियूं था। तूं पुछी थो प्री मां हलियो छो वयसि, तूं पुछी थो प्री मां हलियो छो वयसि, जॾहिं शाम जो जाम ख़ाली न हो राति रिमझिम हुई तुंहिंजे साहुन जी, झेड़नि सुरनि में सुतल मुंहिंजे बिस्तर ते मुनकर का मौसम हुई तुंहिंजे कजरनि अखियुनि जे किनारनि मथे मुंहिंजे चपड़नि जी ॿेड़ी लॻी हा उन्ही खां अॻे मां हलियो छो वयसि, सच पुछियो प्री दिलि बि चाहियो घणो का घड़ी तुंहिंजे वारनि जे कारियुनि घटाइनि मंझां वास वठंदो रहां, ॿिनि घड़ियुनि लाइ सुम्ही तुंहिंजे आगोश जे सांवरी शाम में कंहिं रूपोश प्यासे मुसाफ़िर जीअं मां पनाह वठां, खन पल लाइ सही थक थोरो भञा दिलि त चाहियो घणो, तुंहिंजे नेणनि जूं नरमल ही चांडोकियूं सदा मस्त निंढूं नियापूं
नियापा खणी रूह जे रण मथां ईअं रुखसां न रहनि दिलि त चाहियो घणो तुंहिंजे ॿांह जूं कचड़ियूं ऐं कोमल वलियूं सूंहं सुराण जा 100 संदेसा खणी मुंहिंजे तन ते सदा ईअं विखिरियल रहनि। हा मगर छा कजे तुंहिंजे काख जो क़ैदी थियण खां अॻे क़ैदखाननि में काई कशिश हुई पहिरीं जेका वेई छिकी दिलि मां त माणनि घुरियूं तुंहिंजूं सभु दिलि भरियूं। हा मगर छा कजे दार जे दर्द खे पंहिंजी लिज़त हुई जेका वेई छिकी तूं पुछी थो पहिरीं मां हलियो छो वियसि। सोहेल राठौड़ कांटियो खां सोहेल राठौड़ नंढड़ो सूरज राठौड़। प्रोग्राम बहितरीनु हले पियो था। अव्हांजा वॾा वड़ हेमराज सिंह राजपूत महिरबानियूं। शौकत अली बजीर इस्लाम कोट खां प्रोग्राम पसंदि करे पियो अव्हांजा वॾा वड़। हरखो कुमार प्रोग्राम पसंदि करे पियो अव्हांजा वॾा वड़। अलीगोर समय जो प्रोग्राम पसंदि करे पियो अव्हांजा वॾा वड़। अब्दुल समद लोहड़ी हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम में शामिल थी चुको। अब्दुल समद अव्हांजा वॾा वड़। वफ़ा जमील अहमद लोहड़ियो कराची खां अव्हांजा वॾा वड़। गज़ल जो बहितरीनु शाइर नज़ीर जान हाले पुटो प्रोग्राम में शामिल थी चुको अव्हांजा वॾा वड़। असांजे आवाज़ नगर जो साथी निमन जे शहर इस्लाम कोट खां नाज़ नूर अहमद जानी सॼी संगत खे सलाम पेश करे पियो। नाज़ नूर अहमद अव्हांजा वॾा वड़। वफ़ा बिलाल मूसे पुटो कराची खां अव्हांजा वॾा वड़। रियाज़ अहमद थरकोल ब्लॉक 2 खां अव्हांजा वॾा वड़। मोहम्मद इब्राहिम अस्सलाम वालेकुम अदा वालेकुम सलाम। नूरदीन प्रोग्राम पसंदि करे पियो अव्हांजा वॾा वड़। क़ीमत वाला साईं ज़बरदस्त प्यारा अव्हांजा वॾा वड़। असलम पाटाई ज़बरदस्त प्रोग्राम प्यारा अव्हांजा वॾा वड़। मोहम्मद इब्राहिम मोहम्मद कराची खां प्रोग्राम ॿुधे पियो अव्हांजा वॾा वड़। बशीर लंजो ककर कर तूं कारा सजण से सारन वरी अचनि वतन ते जीअरे मोह निहारिन। हिन बेवस बशीर खे प्यारा अव्हांजा वॾा वड़। अराज़ अहमद मरी अव्हांजा वॾा वड़। महेश कुमार अव्हांजा वॾा वड़। असलम पाटाई पाट शरीफ़ में कनाए पियो अव्हांजा वॾा वड़। राज दशरथ प्रोग्राम पसंदि करे चुको अव्हांजा वॾा वड़। मिठी थी लॻी तूं मिठे ताम वांगे मिठी थी लॻी तूं मिठे ताम वांगे नथी दिलि मां निकिरी टंडे ॼाम वांगे नशनि खे अखियुनि सां ॿखियो थी रखी तूं जवानी थी झूमे तॾहिं जाम वांगे वफ़ा जे वचन जो ग़ज़ल तोखे चइजे पंहिंजो पाण मट तूं पंहिंजे नाम वांगे सभिनि सावकनि ऐं रंगनि जी तूं राणीअ सभिनि सावकनि ऐं रंगनि जी तूं राणी वरस्टीअ जा गुल था नचनि गाम वांगे नज़म ॼण था नासी ऐं निगाहिन में पलजनि ॻलनि जो ॻियो थी लॻी शाम वांगे पखी वणे पोपट हवा तोते आशिक क़त्ल जीअं किरी थी क़त्ल आम वांगे ज़रईअ वारे ज़ेवर आ महबूब मारियो अदाऊं दर्स चए अथई दाम वांगे। रज़ा फज़लानी नोड़ी प्रोग्राम पसंदि करे पियो अव्हांजा वॾा वड़। शाहिद अरबाब खोसो ऐं उन सां गॾु अलाह नवाज़ खोसो नंगर पार्कर खां प्यारा अव्हांजा वॾा वड़।
राय दशरथ हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम में शामिल थी चुका। अव्हांजा वॾा वड़। गुनेश कुमार हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम में शामिल थी चुका। अव्हांजा वॾा वड़। एजाज अब्दुल खालिक रंजो, अस्सलाम वालेकुम प्यारा, सॼी संगत के सलाम ऐं मोहब्बतूं प्यारा। अव्हांजा वॾा वड़। सरवर करीम सहानी, तमामु बहितरीनु प्रोग्राम प्यारा प्यारा। अव्हांजा वॾा वड़। मुनेश कुमार प्रोग्राम पसंदि करे पियो। अव्हांजा वॾा वड़। बशीर लंजो भोजासर खां प्यारा। अव्हांजा वॾा वड़। दोस्तों, अयाज़ अमर शेख पंहिंजे किताब टुटल टुकड़ा वजूद जा में लिखे थो त लाड़ जी लोड, लाड़ जी लोड, तूं त लाड़ जी उहा कुंवारी लोड आहीं जेका भरीअ जे बार सां हलंदे बि हज़ारे दिलनि जा हीअं हड़काए विझंदी आहे। उन नखियुनि में त को ख़ूबसूरत ख़वाब जनम ई न वठणु चाहींदो आहे, जिन अखियुनि में रुॻो वहशतूं वेठल हुजनि। ज़माना तुंहिंजे ज़र्द चेहरे ते आख़िर कॾहिं ताज़े टिड़ियल गुलाब जहिड़ो ॻाढ़ो टहक टिड़ंदो। असांजूं हिमथूं उन घोड़े जीअं ज़ईफ़ थी चुकियूं आहिनि जंहिंखे न जंग जे मैदान में डोड़ाए थो सघिजे ऐं न ई वरी सवारीअ लाइ टांगे में हलाए थो सघिजे। इमरान खोसो ऐं कामरान खोसो शाहिद अरबाब खोसो सां गॾु आहिनि। अव्हांजा वॾा वड़। परमार किताब घर मिठी खां साहिल के भूराणी अंदर धीराणी ऐं दशरथ परमार। अव्हांजा वॾा वड़। प्रिय जे प्यार जी का पुॼाणी न थींदी, मोहबत कॾहिं बि पुराणी न थींदी। दुर्योधन मानाणी इस्लाम कोट खां। अव्हांजा वॾा वड़। कहिड़ियूं चंड करी थो बातियूं, कहिड़ियूं चंड करी थो बातियूं, कोहीड़े मां पाए झातियूं। बूंदूं थी बरसात वठी आ, थारेलीअ जूं थरकियूं छातियूं। तोलाए मुंहिंजे सिर जा साईं रहंदियूं अखड़ियूं आतियूं आतियूं। लालाईअ जो मान वधी वियो, तोजो ॻाढ़ियूं चूड़ियूं पातियूं। शाह इनायत जी आ धरती, कहिड़ा मज़हब कहिड़ियूं ज़ातियूं। कीअं पियो महके ॻोठ सॼो आ, कीअं पियो महकी ॻोठ सॼो आ। कोयल जूं ॿुध मिठड़ियूं लातियूं। सामिन प्रोग्राम जे हिन मोड़ ते ॿुधूं था मौसीक़ी। चे
अचूं देखी घर तुंहिंजी कंधीअ ते कोई त तमाची अचूं लाए पतेलो ठाहियो काल पतन जा पार पुछी तिन लाए पतेलो ठाहियो तूफान लगा सिंह कोन छिगा तूफान लगा सिंह कोन छिगा उन केॾो सीनू सायो देखी घर तुंहिंजी कंधीअ ते कोई त तमाची अचूं देखी घर तुंहिंजी कंधीअ ते कोई त तमाची अचूं जेके बि दोस्त असांजो प्रोग्राम कंदा आहिनि पिया उन्हनि खे गुज़ारिश ते पंहिंजा नाला आहिनि जंहिं मां का असांखे कंदा आहिनि पिया उतां जो नालो कमेंट में लिखंदा त जीअं उहे बि हिन प्रोग्राम जो हिसो बणिजी सघनि रात थोरी ॻाल्हि तां इनकार वारे वियो हलियो रात थोरी ॻाल्हि तां इनकार वारे वियो हलियो ज़िंदगीअ जे हर ख़ुशीअ ते ज़हर हारे वियो हलियो का बि हुनखे मिंथ आज़े कोन तरसाए सघी तड़ तकण में दर्द जे दर ॾे धिकारे वियो हलियो मेण जहिड़ो मोर माण्हू मोहबतनि खे मात ॾेई पहण वांगुरु थी पको वाइदा विसारे वियो हलियो दिल जे थर ते शलवरी बरकत भरिया बरसन कर भउ ॾुकारीअ मुंद जे जो मोर रन खे मारे वियो हलियो सिंध में सावक जे ख़ातिर आरज़ू आहे उनी गीत सारंग जा सुठा ताड़ो तमारे वियो हलियो चांदनीअ जे चेट में चुमन जी बारिश पई उठी हे जवारी हंज मां हकदम उथारे वियो हलियो रुत गुलाबीअ जे अंगण ते मुरकिया मोतिया गुलाब रौनकनि जे राह में आ बाह ॿारे वियो हलियो ओचितो महबूब महफ़िल बेरुखी जे वर चढ़ी ताबशी तूफ़ान ख़ुशियुनि खे ॿुहारे वियो हलियो
कराची खां अशोक नानजाणी ऐं कीमत मंगलाणी प्रोग्राम ॿुधनि पिया। अव्हांजा वॾा वॾ रबनवाज़ खोसो ऐं सलमान खोसो, शाहिद अरबाब खोसो सां गॾु नगर पार्कर मां प्रोग्राम ॿुधनि पिया। अव्हांजा वॾा वॾ असलम पाटाई, शाइरी अंदाज़ी, बयान लाजवाब प्यारा अणगणियूं मोहबतूं अखियुनि ते, शाहिद अरबाब खोसो अवां लिखियो वाह वाह। अव्हांजा वॾा वॾ नूरामंद टंगड़ी सलाम पेश करे पियो। अव्हांजा वॾा वॾ मुराद अली रामू, अस्सलाम वालेकुम प्यारा प्यारा वालेकुम सलाम। अवां जूं मोहबतूं अखियुनि ते। टुटल सितारो, असां त चंड जे रोशनीअ में रुअंदड़ रात जे दर्द खे ई न महसूस करे सघिया आहियूं। सो वरी कहिड़ो उभ मां टुटल सितारे ते सोग कंदासीं। शाम जे हवाउनि में गुंजल तुंहिंजे गुलाबी चपन जो कुंवारो टहक यकीनन कंहिं हसीन इश्क जे इब्तिदा खां घटि न आहे। हसासियत हिकु उहो हुस्नाक एहसासु आहे जंहिं अॻियां हर मुनाफ़क़त महज़ूर नज़र ईंदी आहे। हिन दर्दनाक दौर में कुंवारीअ जे उभरियल उड़न जहिड़ा एहसास आख़िर केसीं ताईं क़त्ल कया वेंदा। मुराद अली रामू अवां लिखियो सदका थर तोता प्यारा। अव्हांजा वॾा वॾ सलीम गुल मंगरियो खिपरो खां। अव्हांजा वॾा वॾ मुराद अली रामू साईं उमिरो करे वतन वापसी सलाम शाल क़बूल पवन। साईं वालेकुम सलाम। अव्हांखे उमिरि जी सादत हासिल करण ते लख वाधायूं। सलीम गुल मंगरियो लिखे पियो मोहन भगत ॿुधाए। साईं मोहन भगत अॼोके प्रोग्राम जे प्ले लिस्ट में शामिल न आहे। अॻिए हफ़्ते या ॿिए कंहिं वक़्तु प्रोग्राम कयो त ज़रूरु अव्हांखे ॿुधाईंदासीं। शाहिद अरबाब खोसो प्रोग्राम पसंदि करे पियो। अव्हांजा वॾा वॾ मुमताज़ अली रहमू माशाल्लाह तमामु प्यारो आवाज़। साईं अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। मुराद अली रहमू लिखे पियो किथे पिया प्रोग्राम कयो। साईं निमन जी नगरीअ में प्रोग्राम करियूं पिया। मुराद अली रहमू मुमताज़ रहमू खे सलाम। साईं अव्हांजा सलाम मुमताज़ रहमू ताईं पहुची विया। रात सारी रात तुंहिंजी चंड पे वाखाण कई वाह जी या सूंहं पूरे खंड पे वाखाण कई। तो जॾहिं बिस्तर हवाले हो कयो भूरो बदन वाई झुंगारी वे हाणे निंड पे वाखाण कई माक शाह पे वाखाण कई। सभिनी दोस्तनि जूं अणगणियूं वाधायूं, अणगणियूं मोहबतूं, अणगणियूं चाहतूं अखियुनि ते रखियूंसीं। अवां जूं मोहबतूं अखियुनि ते रखियूंसीं जंहिं असांजो प्रोग्राम कंदा आहियो। मुराद अली रामू लिखियो अॼु हरम शरीफ़ में मुराद अली रामू लिखियो अॼु हरम शरीफ़ में पखी तवाफ़ पिया कनि माशाल्लाह। सलीम गुल मंगरियो ऐं उन सां गॾु आहिनि नाज़िम अली मंगरियो, अब्दुल हफ़ीज़ मंगरियो। प्यारा अव्हांजा वॾा वॾ रवि डीपलाई,
बेहतरीन फनकार रवि रिप्लाई प्रोग्राम कनाए पियो। अवां जा वॾा वॾ अवां लिखियो सलाम साईं हक़ मौजूद साईं सदा मौजूद। शाहिद अरबाब खोसो सां गॾाए अलाह बचायो खोसो अवां जा वॾा वॾ। मुराद अली रामो लिखियो थधी मानी अक्सर उन्हनि माण्हुनि जे नसीब में हूंदी आहे जेके ॿियनि लाइ कमाए राति देर सां घर मोटंदा आहिनि। बिल्कुलु पहिरां अव्हां जी ॻाल्हि सही आहे। अब्दुल रऊफ़ नोड़ी सलाम साईं वालेकुम सलाम। मुराद अली रामो लिखियो थर डीपले जे भिटनि तां प्रोग्राम कनायो पिया थधी छांव वेठा। पहिरां अव्हां जा वॾा वॾ डीपले जे माग खां असांखे कनायो पिया। मिठी आहीं मिठीअ वांगे मिठी तोखे ॿुधायां छा चरी चेलार जी आहीं चिठी तोखे ॿुधायां छा। गॾिए जी गोद जो प्यारो गॾे जी गोद जो प्यारो गुलाबी गीत आहीं तूं सनाका सांवणीअ रुत जी सुठी तोखे ॿुधायां छा। रही थी रूह जे कप ते हा रही थी रूह जे कप ते हा राणा सरजूं थी शामूं भले भागनि जी बारिश जित वुठी तोखे ॿुधायां छा। मींहुं अॻे मुंद जो मंज़र मलह जो माग जीअं महके पवन था मोर मस्तीअ जा नची तोखे ॿुधायां छा। नगर जो नाज़ आहीं तूं वणी थी कास बे वांगे सदा यूसुफ जे आ दिलि में वॻी तोखे ॿुधायां छा। भरम तूं भालवा जहिड़ो कथाकारूं झरी आहीं किसो कोमल कविता जो लिखी तोखे ॿुधायां छा। समूरा थक थारीअ जा मॻी ॼण आ जवानीअ जी हुसन जा गीत ॻाइनि जित पखी तोखे ॿुधायां छा। उहा महबूब हिकु तुंहिंजी अदा आ डीपले जहिड़ी छिनी जा छाछरे वारनि छॾी तोखे ॿुधायां छा। हसन नोड़ी लिखियो तमामु बहितरीन अदावां जूं मोहबतूं अखियुनि ते रखियूंसीं। मुराद अली रामो लिखियो लफ़्ज़नि खे हर को सम्झी वियो आहे पर मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं को ख़ामोशी खे सम्झे थरी। बिल्कुलु पहिरियां हम सही ॻाल्हि कई। रिजूमल खीमाणी प्रोग्राम पसंदि करे पिया अव्हां जा वॾा वॾ। शाहिद अरबाब खोसो लिखे पियो प्यारो कज़न साजिद खोसो अव्हां सां गॾु अव्हां जा वॾा वॾ प्रोग्राम कनाए पियो। प्यारा अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते रखियूंसीं। नूरदीन विया अखियुनि ते एस के डूंगराणी प्यारा अव्हां जूं मोहबतूं अखियुनि ते। मुराद अली रामो लिखियो समंड जे छोलनि खे ख़ामोश ॾिसी ईअं न सम्झजां त समंड में पाणी कोन्हे यकीन कयो जॾहिं बि उथियासीं त तूफ़ान बणिजी उथंदासीं। दोस्तो प्रोग्राम जे हिन मोड ते ॿुधूं था मौसीक़ी।
हसन नोड़ी और सामीन खे सलाम। पहिरां आवां जूं मोहबतूं अखियुनि ते सभिनी खे सलाम। शाहिद अरबाब खोसो सां गॾाए मज़दूर महिराण खोसो अवां जा वॾा वड़। सभिनी दोस्तनि खां वठंदासीं इजाज़त। वरी ॿिए प्रोग्राम में मिलबो। असांजे प्रिन बड़ो घुमायो